बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचारूं में मां आहियां अवां जो मेज़बान जावेद उस्मान बिजराणी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िला कश्मीर कंदकोट जो जनरल सेक्रेटरी ऐं सीनियर सहाफ़ी ग़ुलाम रसूल मीरानी साहब। असीं मीरानी साहब खां पुछा कंदासीं जेको 6 ॾींहं पहिरियां पुरस्कार नमूने ग़ुलाम रसूल मीरानी जो भाइटियो शेर अली लापता थी वियो आहे, उन हवाले सां ग़ुलाम रसूल खां आगाही वठंदासीं। ग़ुलाम रसूल साहब अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम जनाब। ग़ुलाम रसूल साहब इहो तफ़सीली आगाह कंदा जेको मुंहिंजो भाइटियो आहे शेर अली मीरानी, उहो किथां ऐं घणा ॾींहं पहिरियां जेको आहे त लापता थियो आहे? जी बिल्कुल जावेद, ही अॼु 6 ॾींहं मुंहिंजे भाइटे शेर अली खे जेको हिन वक़्त ताईं हुनजो को बि पतो जेको आहे उहो पइजी न सघियो आहे ऐं हिन जो जेको इतला आहे उहो बि असां पुलिस खे जेको आहे ॾिनो आहे, कंदकोट ए सेक्शन थाणे जी पुलिस खे। उते रिपोर्ट बि दर्ज कराई आहे उनजे लापता थियण जी ऐं जेको आहे असांखे जेको आहे हिन वक़्त ताईं 6 ॾींहं ताईं जेको आहे त हुनजो पुलिस बि को सुराग लॻाए न सघी आहे ऐं असांखे हिन वक़्तु जेको आहे त ख़दशो आहे त नौजवान खे जेको आहे त अगवा कयो वियो आहे ऐं किथे हुनखे विहारे छॾियो आहे। पोइ हीउ जेको असांजो भाइटियो आहे इहो मच्छी जो पोरियो कंदो आहे। हिते मच्छी मार्केट लाइब्रेरी चौक ते उहे मच्छी जो सफ़र गुज़र कंदा आहिनि। रेड़ी उन्हनि जी आहे हुते। अटो जेको आहे हुनजो मच्छी जो आहे उहो मच्छी जो जेको आहे रोज़गार कंदा आहिनि। हिन खां अलावा जेको आहे त हीअ गुड्डू पुल भरिसां शाले वारो इलाइक़ो आहे जिते मच्छी जो फार्म आहे जंहिंमें सब्ज़ोई बिरादरी जे हाजी सामाणो सब्ज़ोई जेको आहे उनजो जेको आहे ही मच्छी जो फार्म हुयो जेको तक़रीबन 1.5 साल खां वठी ही मच्छी जो फार्म मुंहिंजो भाउ अली शेर मीरानी ऐं मुंहिंजो भाइटियो जेको आहे शेर अली मीरानी इहो संभालींदा हुया ऐं उन्हनि सां फार्म में जेको आहे पार्टनरशिप हुई ऐं उन खां पोइ जेको आहे ही 6 ॾींहं अॻु में जेको आहे ही जेको आहे उते वियल हुयो तक़रीबन 47 खां पोइ जेको आहे फार्म ते हुते ट्यूबवेल बि जेको आहे उते हले पई ऐं उते जेको आहे ही देखभाल बि कंदा आहिनि, उते रहंदा बि आहिनि ऐं वरी वापसि मोटी बि ईंदा आहिनि घर। पोइ जॾहिं ही हितां कंदकोट खां हलियो वियो त हिकिड़ी राति उते रहियल हुयो ऐं ॿी राति जेको आहे ही घर न आयो। पोइ हिते घर वारनि संभाल कई त बाबा ॿी राति न आयो आहे त पोइ हिननि नंबर जेको आहे लॻायो पर हिन जा नंबर जेके आहिनि उहे बंदि थियनि पिया। हुन खां अलावा जेके हिन जा भाईवार हुया ऐं जेके फार्म जा मालिक हुया उन्हनि जो बि नंबर हिननि जेको आहे छोकिरे जे भाइरनि ऐं पीउ पारां जेको आहे लॻायो वियो मुसलसल, पर नंबर जेके आहे उन्हनि जा बंदि अचनि पिया। पोइ जेको आहे त 2 ॾींहं बि गुज़री विया, वरी 3 ॾींहं ते बि जेको आहे छोकिरे जो को पतो न मिले पियो। पोइ हिन जेको आहे उते फार्म ते वञी करे छोकिरे जी जांच जूच कई त छोकिरो उते लभे ई कोन पियो। लांडी ते न मोटरसाइकिल हुई न उते बिस्तरो मौजूदु हुयो ऐं उते जॾहिं उतां जे फार्म जे मालिक खां पुछा कई वई त बाबा असांजो छोकिरो किथे आहे? पोइ हुननि चयो त पहिरें ॾींहुं रहियल हुयो, ॿिए ॾींहं जी असांखे ख़बर न आहे त हू किथे आहे, काॾे हलियो वियो। उन खां पोइ जेको आहे त असां पंहिंजे मिटनि माइटनि ॾे, दोस्तनि ॾे, अज़ीज़नि क़रीबनि ॾे हेॾे होॾे असां मुसलसल 3 ॾींहं ते बि जेको आहे जांच जूच कईसीं पर हुनजो को बि दस पतो न मिलियो। अच्छा, किथां को तव्हांखे फ़ोन वग़ैरह नौजवान जे हवाले सां वारसनि वटि का फ़ोन वग़ैरह आई या न हिन वक़्त ताईं? हिन वक़्त ताईं वारसनि वटि फ़ोन बि कोन आई। छोकिरे जा नंबर बि जेके आहिनि उहे हिकु मोबलिंग जो नंबर आहे, हिकिड़ो ज़ोंग जो नंबर आहे ऐं उन जा नंबर बि जेको आहे मुसलसल बंदि अचनि पिया। हिन वक़्त ताईं असांखे कंहिंजे तरफ़ां बि जेको आहे उहो फ़ोन न आई आहे ऐं जॾहिं 3 ॾींहं गुज़रे पियो त असीं ए सेक्शन थाणे ते पहुची करे अहिड़ो इतला ॾिनोसीं ऐं अहिड़े इतला ॾियण खां पोइ जेको आहे जॾहिं असां SSP असद रज़ा शाह जेको कश्मीर कंदकोट ज़िले जो SSP आहे उनखे बि असां आगाह करे चुका आहियूं ऐं उनजो बि जेको आहे असां सां मुसलसल राब्तो आहे ऐं हू असांखे नौजवान जी बाज़ियाबी ऐं हुनजी ॻोल्हा लाइ जेको आहे भरपूर मदद करण जी मुसलसल ख़ातिरी कराई पई वञे। ऐं तव्हां ग़ुलाम रसूल ज़िले कश्मीर कंदकोट जे चूंडियल नुमाइंदनि जे ऐं DC कश्मीर ऐं जेकी ज़िले कश्मीर कंदकोट जी मुकमल इंतज़ामिया आहे इन नौजवान जी वापसी जे हवाले सां उन्हनि खां छा मुतालबो रखंदव?
जी बिल्कुलु, ही मुंहिंजो भाइटियो आहे। मां खंडकोट प्रेस क्लब, डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जो 2 भेरा जनरल सेक्रेटरी बि रहियो आहियां। हिन वक़्तु मौजूदा पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जेको आहे त सखर डिवीज़न जे यूनियन ऑफ जर्नलिस्ट कश्मीर खंडकोट जो मां ज़िले जो जनरल सेक्रेटरी बि आहियां। ऐं हिन वक़्तु जेको आहे त मूंसां मुख़्तलिफ़ सहाफ़ी बिरादरी पारां मुकमल तौर ते जेको आहे त हमदर्दी कयो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ऐं ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हमदर्दी जो इज़हार कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु जेको आहे सिंध मला फोरम जे तरफ़ां बि जेको आहे असां सां मुकमल तौर ते हमदर्दी जो इज़हार कयो पियो वञे। असांजो सिंध मला फोरम जो चेयरमैन आहे डॉक्टर साईं रखियो मीराणी, उन पारां बि जेको आहे मुसलसल राब्तो कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी मज़हबी जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि पारां बि जेको आहे असां सां राब्तो कयो पियो वञे। त जेको आहे त असां जो ताउन तव्हां सां आहे, असांजूं हमदर्दियूं तव्हां सां गॾु आहिनि। जेको तव्हांजो हुकुम हूंदो असां हुते पहुचंदासीं। ऐं जॾहिं त असांजो मुंहिंजो मीर शबीर अली ख़ान बिजारणी जेको असांजो सूबाई काबीना जो जेको वज़ीर बि आहे, उन सां बि मुंहिंजो राब्तो थियो आहे। उन बि जेको आहे असां सां हमदर्दी जो इज़हार बि कयो आहे ऐं उन पारां जेको आहे इहो ख़ातिरी कराई वई आहे त मां पुलिस जे आला अख़्तियारनि सां जेको आहे राब्तो कंदुसि तव्हांजे भाइटे जी वाज़ियाबी जे लाइ, उनजी ॻोल्हा जे लाइ। ऐं उन खां अलावा असांजो जेको क़ाइदे सहाफ़त लाला असद पठान जेको आहे असांजो पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो जेको मरकज़ी सदर आहे, उन सां गॾोगॾु सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो जेको सदर आहे सलीम सेतो, उन पारां बि जेको आहे मूंसां फ़ोन करे ऐं मूंसां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। हर मुमकिन जेको आहे ताउन करण जो इज़हार कयो वियो आहे। उन पारां जेको लाले पारां जेको आहे RPO सखर सां बि जेको आहे डॉक्टर जमील अहमद सां बि राब्तो करे ऐं इहो आगाह कयो वियो आहे त असांजे जेको आहे सहाफ़ी जो भाइटियो जेको आहे उहो 6 ॾींहंनि खां लापता आहे। उनजो को बि दस्तपतो नथो मिले पियो ऐं उनजी जेको आहे ॻोल्हा लाइ ऐं उनजी बाज़ियाबी लाइ मुकमल तौर ते जेको आहे असांजी मदद कई वञे। ऐं हिन वक़्तु ताईं जेको आहे त असां जेके हिन जो सदर बि आहे, उन सां गॾोगॾु जेके ॿिया सीनियर जेके दोस्त आहिनि उहे बि असां सां राब्ते में आहिनि। उन्हनि जो बि इहो मौक़िफ़ आहे त जॾहिं बि तव्हां चवंदो त असां गॾिजाणी घुराईंदासीं, इक़लाए अमल जोड़ींदासीं। हाणे असां ॾिसणो इहो आहे त पुलिस करे जेकॾहिं पुलिस का खाते कार्रवाई न कई ऐं नौजवान जी बाज़ियाबी ऐं नौजवान जी ॻोल्हा लाइ का मदद भरपूर नमूने सां असांजी न कई वई त पोइ जेको आहे असां जेको आहे पंहिंजे हिसाब सां जेको आहे एहतिजाजी तहरीक हलाइण जे हवाले सां लाइ अमल जोड़ींदासीं। जी अच्छा, तव्हांजो ॿियो मुतालबो छा हूंदो त तव्हांजे नौजवान खे फिलफोर बाज़ाब करण जे हवाले सां इंतज़ामिया खां या जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि मां इन हवाले सां खां सवाल पुछा पियो? असांजे कंदकोट जे MP आहे अमीर आबिद ख़ान सुंदराणी, उन सां गॾोगॾु असांजे ज़िले जो MNA आहे मीर एहसान रहमान ख़ान मज़ारी। उन पारां बि जेको आहे हिन वक़्तु ताईं असां सां को राब्तो न आहे कयो वियो। जॾहिं त ॿिया जेके असांजे पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि उन्हनि पारां बि जेको आहे असां सां राब्तो न आहे कयो वियो। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त जेकॾहिं असांजो नौजवान बाज़ियाब न थियो त पोइ असां जेको आहे त पंहिंजे प्लेटफार्म तां पंहिंजी जेको आहे त कंदकोट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ऐं यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे प्रेस प्लेटफार्म तां असां भरपूर नमूने सां पहिरियों त पंहिंजे ज़िले में एहतिजाजी तहरीक शुरू कंदासीं। पोइ असां जेको आहे मुख़्तलिफ़ सिंध लेवल ते या असां जेको आहे त पाकिस्तान लेवल ते जेको आहे त पंहिंजे इदारनि खे पंहिंजे जेको आहे त यूनियन जे अॻुवान खे जेको आहे त आगाह करे असां उन्हनि खां भरपूर मदद वठण जी कोशिशि कंदासीं। वॾी महिरबानी ग़ुलाम रसूल। नाज़रीन, ही हुया कंदकोट सीनियर सहाफ़ी ग़ुलाम रसूल मीराणी साहब। 6 MP रहिया ग़ुलाम रसूल मीराणी साहब जो भाइटियो शेर अली मीराणी पुरस्रार नमूने मच्छी जे फार्म तां लापता थी वियो आहे। उनजो चवणु आहे त हिन वक़्तु ताईं नौजवान जो का बि हिकिड़ी ॼाण न मिली सघी आहे त नौजवान अगवा थियो आहे या को ॿियो मसइलो आहे। ऐं उन वधीक चवणु हो त असां इंतिज़ामिया ऐं जेके असां सहाफ़ी आहिनि उहे ख़ासि तौर ते राब्ते में आहिनि असांजी मदद जे लाइ। ऐं इंतिज़ामिया बि असांखे चए पई जल्द नौजवान जो पतो लॻायो वेंदो। अगरि नौजवान जो जल्द वापसी मुमकिन न थी थिए त असां पंहिंजे सीनियर सहाफ़ियुनि सां मिली करे हिकिड़ो एहतिजाज जो लाइ अमल जोड़ींदासीं। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।